ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज़ शरीफ के 8 फरवरी का अॻु मुनाज़रे जी दावत ॾेई छॾी आहे। अहम ख़बर आहे अवां शेयर कंदालूं त आलमी सतह ते सदारती ऐं वॾ वज़ारत जा उम्मीदवार टीवी ते मुबाहिसनि में हिसो वठंदा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे। अहम ख़बर आहे अवां शेयर कंदालूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज़ शरीफ के 8 फरवरी का अॻु मुनाज़रे जी दावत ॾेई छॾी आहे। अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं त आलमी सतह ते सदारती ऐं वॾ वज़ारत जा उम्मीदवार टीवी ते मुबाहिसनि में हिसो वठंदा आहिनि। मुबाहिसनि सां वोटर्स के उम्मीदवारनि जे मनसूबनि बाबति ॼाण मिलंदी आहे। इहो चवणु आहे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो। अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज़ शरीफ के 8 फरवरी खां अॻु मुनाज़रे जी दावत ॾेई छॾी आहे। आलमी सतह ते सदारती ऐं वॾ वज़ारत जा उम्मीदवार टीवी ते मुबाहिसनि में हिसो वठंदा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे। बिलावल जो वधीक चवणु हो त मुबाहिसनि सां वोटर्स खे उम्मीदवारनि जे मनसूबनि बाबति ॼाण मिलंदी आहे।